डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। ये असांजो टियों वीडियो आहे स्कॉलरशिप के हवाले से। पहिरियां बि ॿ वीडियो मां मोकिले चुको आहियां। अगरि जेकॾहिं तव्हां उहे वीडियो न ॾिठा आहिनि त उन्हनि जी लिंक मां हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में मोकिले थो छॾियां। ठीकु आहे, मां पहिरें जेको हिन खां अॻु में जेको वीडियो माना मोकिलियो हो उन में मां इंग्लिश जी आउटलाइन तव्हां सां शेयर कई। हाणे मैथ जी मां आउटलाइन शेयर कयां थो, उन खां पोइ साइंस जी आउटलाइन शेयर कंदासीं। बाक़ी पोइ कोशिशि कंदा त आउटलाइन जेका मिलियल आहे उनखे पोइ वरी हल बि कंदा हलूं। ठीकु आहे। हाणे पहिरियों ॾिसो, मैथमेटिक्स में अक्सर करे अर्थमेटिक्स जा क्वेश्चन ईंदा ई ईंदा। अर्थमेटिक्स में कीअं टॉपिक आहे सेट जा लॻभॻि माना जेको आहे सो जेके पेपर्स माना एग्ज़ाम थियनि था उन मां को न को हिकु न हिकु क्वेश्चन तक़रीबन ईंदो ई ईंदो आहे। पोइ सेट जे बारे में कुझु मां माना जेको आहे सो MCQs मोकिले चुको आहियां। अगरि जेकॾहिं उहे तव्हांखे खपनि त पोइ उन वीडियो जी बि डिस्क्रिप्शन में मां लिंक मोकिले थो छॾियां। ॿियो आहे नंबर सिस्टम क्लास 8 में बि आहे। हेठनि में नॉर्मल नंबर्स हूंदा आहिनि, जे इवन नंबर्स ऑड नंबर्स, उहा तव्हां ॾिसी छॾियो। हिन में माना 8 जे हवाले सां जीअं बाइनरी नंबर आहे ऐं 5 पुञादा 10 पुञादा, अहिड़ा ई क़िस्म जा जेके बि नंबर्स आहिनि उन्हनि जी बाक़ाइदा सां तयारी तव्हां माना नंबर सिस्टम मां करणी आहे। क्लियर आहे। हाणे ॿियो आहे जेको असां अॻिते जेका टॉपिक आहे उहा आहे वर्ड प्रॉब्लम। वर्ड प्रॉब्लम कॾहिं कॾहिं रेशो मां ईंदा आहिनि, कॾहिं प्रोपोर्शन मां ईंदा आहिनि, कॾहिं बेसिक ऑपरेशन मां, ज़रब वंड कट जोड़ मां बि अची वेंदा आहिनि। हाणे ये वर्ड प्रॉब्लम से एनी हाउ तव्हांखे छा करणु आहिनि, स्टडी करणी आहे। परसेंटेज जेके हेठियूं स्कॉलरशिप्स ईंदियूं आहिनि उन्हनि मां तक़रीबन क्वेश्चन ईंदो आहे। मथे कॾहिं ईंदो आहे कॾहिं न बि ईंदो आहे, पर तव्हांखे हीअ नंढी टॉपिक आहे, हिन जो बि वीडियो मां ठाहियो आहे परसेंटेज जे हवाले सां। उहो बि ॾिसणु चाहियो त तव्हां डायरेक्ट क्लास 6 जे मैथ में वेंदव, उते परसेंटेज जे हवाले सां हिकिड़ो वीडियो अथव। ठीकु आहे न। अगरि जेकॾहिं उतां नथो मिले त तव्हां वीडियो में वेंदव, उते परसेंटेज जे हवाले सां हिकिड़ो माना उन ते थंबनेल बि लॻल आहे, उतां बि तव्हां ॾिसी सघो था। उन खां पोइ स्क्वायर रूट आहे। स्क्वायर रूट सां गॾोगॾु हिकिड़ी शइ मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त क्यूब रूट जी बि तव्हां स्टडी करे छॾियो। छो त 8 में क्यूब रूट आहे, 6 में सिर्फ़ु 6 में ऐं 7 में स्क्वायर रूट आहे, 8 में क्यूब रूट बि आहे, माना स्क्वायर रूट सां गॾोगॾु क्यूब रूट जी तव्हां स्टडी करे छॾियो। ॿियो स्क्वायर आहे। स्क्वायर जाके चइबो आहे जॾहिं को नंबर पंहिंजे पाण सां ज़रब थियल हुजे, वधीक हिन आउटलाइन जी कोशिशि कयूं था सॉल्यूशन मोकिलियूं था। ॿियो शेयर हूंदो आहे, जीअं पार्टनरशिप आहे उन में शेयर केतिरो थो अचे, माना इहो वर्ड प्रॉब्लम अहिड़ी क़िस्म जो कॾहिं कॾहिं क्वेश्चन अची वेंदो आहे। प्रोपोर्शन आहे। प्रोपोर्शन खां पहिरियां तव्हां रेशो सम्झंदव, रेशो खां प्रोपोर्शन, वरी प्रोपोर्शन जा 3 क़िस्म आहिनि, हिकिड़ो इनवर्स, ॿियो कंपाउंड, ॿियो डायरेक्ट। ठीकु आहे। पोइ लॉज ऑफ मल्टीप्लिकेशन आहे, ज़रब जा कानून। बेसिक त ज़रब असां ईअं कंदा आहियूं, पर ज़रब में कुझु कानून हूंदा आहिनि। जीअं पावर आहे, पावर खे जोड़ कजे, उन जे इलाही सारा कानून आहिनि, उन्हनि खे तव्हां नज़र में कढी छॾियो। बार्ड मास रूल आहे। बार्ड मास रूल माना जेको आहे तक़रीबन हिन मां को न को क्वेश्चन अची वेंदो आहे। ॿियो प्रॉफिट आहे, माना वर्ड प्रॉब्लम जीअं शेयर सम्झाए उन सां प्रॉफिट बि थींदो आहे, लॉस बि थींदो आहे, जेको कारोबार माण्हू कंदो आहे इनखे थोरो नज़र में कढी छॾियो। फ्रैक्शन आहे। फ्रैक्शन ऐं काइंड्स ऑफ फ्रैक्शन आहे, उहे तव्हांखे नज़र में कढणा आहिनि बाक़ाइदा। ऐं उन सां गॾोगॾु इट्स ऑपरेशन, माना जेके फ्रैक्शन में अमल थींदा आहिनि, जीअं मसलन 4 अमल आहिनि, जोड़ कट वंड ज़रब, इहे बि तव्हांखे छा करणा आहिनि, सुठे नमूने स्टडी करणी। हाणे ॾिसो, मैथ खे 3 हिसनि में असां विरायोसीं। पहिरियों अर्थमेटिक ई, पर इन में अञा हिकु ॿ टॉपिक कहिड़ी आहे उहा मूंखे महिल ज़हन ते नथी अचे। लॻभॻि ही टॉपिक सभु अची वई, पर अञा बि हिकु ॿ टॉपिक आहे, उहा तव्हांखे मां जेका उहा बि इन सां जॾहिं सॉल्यूशन कयोसीं त उन बि मां तव्हांखे हल कराए छॾींदुमि। ठीकु आहे। जीअं मसलन रेशनल नंबर्स आहिनि, उहे नंबर सिस्टम में अची विया। फ़िलहाल इनशाला अहिड़ी का ख़ासि टॉपिक कोन रही आहे। सेकंड जेका असांजी माना पार्ट आहे हिन मैथ जो, उहा आहे अलजबरा। अलजबरा जो इंट्रोडक्शन्स, उन जे बारे में बेसिक नॉलेज हुजणु लाज़मी आहे, ऐं उन जा बेसिक ऑपरेशन्स, 4 अमल आहिनि, जोड़ कट वंड, इहे तव्हांखे इन हाउ उन जा माना स्टडी करणी आहे। ऐं मल्टीप्लिकेशन आहे, ख़ासि करे डिंगियूं कीअं ज़रब कजनि, A+B होल स्क्वायर जो फार्मूलो आहे, अहिड़े हिसाब सां तव्हांखे छा करिणो आहे, स्टडी करणी। ॿियो हूंदो आहे हिन में ट्रम्स। ट्रम्स माना कंहिं तव्हांखे पुछियूं ईंदियूं आहिनि केतिरा ट्रम्स आहिनि, माना रक़मूं। ॿियो हूंदो आहे आलजिब्रिक एक्सप्रेशन। आलजिब्रिक एक्सप्रेशन में तमामु शयूं अची थियूं वञनि, मसलन कीअं, छो त आलजिब्रिक एक्सप्रेशन खे असां जोड़ कंदा आहियूं, कट ज़रब, इहे बेसिक ऑपरेशन त इन्हनि ते लॻाईंदा ई लॻाईंदा आहियूं, पर हिननि जी डिग्री थींदी आहे। जेकॾहिं डिग्रियुनि जे हवाले सां बि हिनखे अलॻि क्लासीफाइड कयो आहे रक़मनि जे हवाले सां। आलजिब्रिक एक्सप्रेशन में जेकॾहिं रक़मनि जे हवाले सां ॾिसूं, जेकॾहिं हिकु रक़म आहे त उनखे सिंपल चइबो आहे, जेकॾहिं 2 रक़मूं त उनखे चइबो आहे
अगरि जेकॾहिं हिकिड़ी रक़म अथसि त उनखे चवंदा आहियूं छा आहे सिंपल एक्सप्रेशन आहे, सिंपल अलजेब्रिक एक्सप्रेशन। जेकॾहिं 2 रक़मूं आहिनि त उनखे बायोनॉमियल चइबो आहे, 3 रक़मूं आहिनि त उनखे ट्राइनॉमियल चइबो आहे। डिग्री जे हवाले सां अचूं त जेकॾहिं डिग्री हिकिड़ी हूंदी आहे त इनखे लीनियर चइबो आहे, 2 हूंदो आहे त क्वाड्रेटिक, 3 त क्यूबिक, 4 हूंदी आहे त बाय क्यूबिक, माना हीअ अलजेब्रिक एक्सप्रेशन। इहे वरी क़िस्म जेके आहिनि डिग्री जे हवाले सां इहा इक्वेशन जा बि क़िस्म ईंदा आहिनि, पोइ इन्हनि खे बाक़ाइदा स्टडी करणी आहे। डिग्री जे हवाले सां अॻिले साल बि हिन में क्वेश्चन आयल आहे। ॿियो हूंदो आहे रक़म जे हवाले सां, ऐं इन जे अक्सर करे हिन में माना जेको आहे सो जा हिन में कांस्टेंट वेरिएबल्स इन जी जा कोफिशिएंट आहे, इहे जेके बेसिक शयूं इन जी सुञाणप करणु माना हिन में तव्हांखे ज़रूरी आहे। ऐं हिन में स्टेटमेंट आहे, अॼु सेंटेंस बि हिन जे सां रिलेटेड हूंदो आहे। ऐं अलजेब्रिक एक्सप्रेशन ऐं सेंटेंस में थोरो फ़र्क़ु आहे, जेको मां क्लास 6 में मां ॿुधायां थो हली, छो त उन ताईं, छो त अलजेब्रा ताईं 6 में अञा कोन पहुता आहियूं, उन में मां ॿुधाए छॾियां। उनखां पोइ डिग्री ॾिसो, मां पहिरियों बि तव्हांखे ॿुधाई, डिग्री तमामु अहम आहे। पोइ डिग्री छा आहे त ॾिसो, मां अलजेब्रिक एक्सप्रेशन जे हवाले सां बि डिग्री पुछी वेंदी आहे, इक्वेशन में बि डिग्री पुछी वेंदी आहे। पोइ डिग्रीअ खे तव्हां सुठे नमूने स्टडी करे छॾियो। इंशाल्लाह मां कोशिशि कयां थो त डिग्रीअ ते वीडियो ठाहे सघो, छो त हे जेके नॉलेज आहे इन ते हिकिड़ो वीडियो शॉर्ट जेके आम शयूं आहिनि उहे कवर करे वठूं, बाक़ी जेके वॾियूं टॉपिक आहिनि उहे कवर न थी सघंदियूं। उन्हनि लाइ मां मां तव्हांखे हिकिड़ी ॿी सजेशन ॾियां थो। मुंहिंजो पेज आहे Z2A अकेडमी जे नाले सां फेसबुक ते, उते बि कुझु MCQs पिया अथव, उहे बि मदद तव्हांजे लाइ मददगार साबित थी सघनि। उतां बि तव्हां उन्हनि खे कुझु माना विज़िट करे उतां बि कुझु ॾिसी वठो। हाणे इक्वेशन ॾिसो, हेठिन क्लास में सिर्फ़ु लीनियर इक्वेशन आहे, पर अॻिते माना सिस्टम ऑफ इक्वेशन्स अची थो वञे, जीअं साइमल्टेनियस इक्वेशन्स आहिनि, माना लीनियर आहे, क्वाड्रेटिक आहे, इन जे हवाले सां थोरो इक्वेशन्स माना बाक़ाइदा तव्हां छा करे उनजी स्टडी करे छॾियो। फैक्टराइज़ेशन आहे, फैक्टराइज़ेशन 7वीं 8वीं में अथव, उन्हनि खे मां ॾिसो कीअं असां उनखे फैक्टराइज़ था कयूं, उनजो डायरेक्ट जवाबु कीअं थो अचे, माना इन जा 2 टे रूल्स आहिनि उहे तव्हां करे छॾियो। MCQs जे हवाले सां बि उहे हूंदा आहिनि। ॿियो फाइंड द वैल्यू ऑफ अननोन, अने कॾहिं कॾहिं वेरिएबल्स जो असांखे माना वैल्यू पुछंदा आहिनि, मसलन कीअं असांखे हिन जो वैल्यू ॾींदा आहिनि x+1/x जो वैल्यू ॾींदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि हिन जो लओ। ॾिसो, हिन लाइ मां डायरेक्ट मां इलाही शयूं काफ़ी जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि सां शेयर करे चुको आहियां अकेडमीअ में। हिन खे जेकॾहिं ॾिसो सिंपल में तव्हांखे मां हल करायां थो, जेकॾहिं हिते प्लस आहे, माना हिते प्लस आहे ऐं हीअ त अक्सर प्लस ईंदो, हिते जेकॾहिं प्लस आहे त पोइ असां हिन खे स्क्वायर करे 2 कट कंदासीं, स्क्वायर 5 × 5 = 25, 25 में 2 वेंदा, जवाबु वेंदो 23। जेकॾहिं हिते माइनस आहे त हिन खे स्क्वायर करे 2 जोड़ कयो, 5 × 5 = 25 ऐं 2 जोड़ कयो त 27 अचनि। अहिड़े हिसाब सां मां क्यूब जो बि मां पंहिंजी अकेडमी में स्टूडेंट खे तयारी कराए चुको आहियां। इन सां रिलेटेड जेको बि क्वेश्चन ईंदो इंशाल्लाह उहो कवर थी वेंदो। अचूं था जियोमेट्रीअ ते। ॾिसो, जियोमेट्रीअ में ॾिसो बेसिक टर्म्स आहिनि उहे तव्हांखे अचणु खपनि, कि एंगल आहे, स्क्वायर आहे, सर्किल आहे, ट्राइंगल आहे ऐं रेक्टेंगल आहे। इहे जेके बेसिक टर्म्स आहिनि उन्हनि जी नॉलेज तव्हांखे बाक़ाइदा हुजे। ट्रिकोणे में घणियूं कोंडियूं हूंदियूं आहिनि, ऐं जेको आहे सो अॻिते तव्हां काइट आहे, पैरालेलोग्राम आहे, इहे माना सभु जेके बि फिगर्स आहिनि इन्हनि जे हवाले सां टोटल जी तव्हांखे स्टडी करणी आहे। ॿियो एरिया हर कंहिंजो माना जेके बि बेसिक टर्म्स आहिनि हर कंहिंजो एरिया जो फार्मूलो अलॻि अलॻि हूंदो आहे। सर्किल जी एरिया आहे उहो कीअं लहंदा आहियूं, πr² आहे। रेक्टेंगल जे लाइ पंहिंजी एरिया आहे, स्क्वायर लाइ पंहिंजो फार्मूलो आहे। इहे तव्हांखे जेके बि एरिया जे हवाले सां फार्मूला आहिनि उहे छा करणा आहिनि, बाक़ाइदा सां तव्हांखे यादि करणा आहिनि। ॿियो पेरीमीटर आहे, पेरीमीटर ऑफ स्क्वायर आहे, रेक्टेंगल आहे, इहो तव्हांखे ॾिसणो आहे। ऐं ॿियो सर्किल जी जेका बाउंड्री हूंदी आहे उनखे पेरीमीटर न चइबो आहे, उनखे चइबो आहे सरकमफेरेंस ऑफ सर्किल। उहो बि तव्हां माना नज़र में कढी छॾियो त उहे कीअं आहिनि। ॿिया थ्योरम्स जे हवाले सां करे क्वेश्चन अची वेंदो आहे। हिकिड़ो बेसिक माना थ्योरम्स तव्हां जेका बेसिक नॉलेज आहे उहा सम्झो त MCQs लाइ ई अची सघे थो, पोइ थ्योरम्स तव्हां बाक़ाइदा तयारी कंदो। टिग्नामेट्री अलॻि सब्जेक्ट आहे, पर हिते क्लास 8 में हिकिड़ो ई चैप्टर आहे, इन जे हवाले सां असां सिर्फ़ु इन जी बेसिक शयूं अचनि थियूं। जेके बि रेशियोज़ आहिनि ऐं जेके ट्रिकोणे जा क़िस्म आहिनि ऐं ट्रिग्नामेट्रीअ जो फादर केरु आहे, इन जे हवाले सां तव्हां माना स्टडी करे छॾियो। ऐं हिन ट्रिग्नामेट्रीअ में अॻु बि हिकिड़ो सुवालु अची वियो आहे, जीअं मसलन कीअं तव्हांखे मां सम्झायां थो हिकिड़ो सुवालु। ॾिसो, परपेंडिकुलर अपॉन हिपाटिन्यूज कहिड़े रेशियो जो नालो आहे, इहो साइन जो रेशियो, इन रेशियो जो नालो आहे साइन। ठीकु आहे। हिन जे लाइ मां हिकिड़ो शॉर्टकट मां काफ़ी स्टूडेंट सां शेयर कंदो आहियां। अगरि जेकॾहिं तव्हां चओ था त पोइ इन जे हवाले सां बि तव्हां सां वीडियो शेयर कंदासीं। इन जी हिकिड़ो मां शॉर्ट ट्रिक ॿुधाए छॾी आहे, जेके ज़िंदगी भर इहे रेशियो न विसरंदा। ऐं ॿिए वीडियो लाइ इंशाल्लाह तव्हां इंतज़ारु कंदव। बाक़ी इंशाल्लाह कोशिशि कयां थो त मां बाक़ी जेका असांजी रही आहे सिर्फ़ु साइंस जी आउटलाइन रही आहे, बाक़ी कवर थी वियो। साइंस जी आउटलाइन खां पोइ तव्हां खां हिकिड़ी ॿी मां शइ शेयर थो कंदो वञा। पोइ इन आउटलाइन खे कोशिशि कंदासीं हल कयूं।
हल करे ऐं पोइ तव्हां हिकिड़ो मां गेस्ट पेपर कढाई माना जेको आहे सो मोकिले छॾींदुमि। ठीकु आहे न। गेस्ट पेपर हल थी वेंदो, तव्हांखे हिकिड़ो टेस्ट जो अंदाज़ो लॻी वेंदो त टेस्ट किथां अची सघे थी, कीअं अची सघे थी। अगरि जेकॾहिं तव्हांजी कोशिशि आहे त न सर आउटलाइन ऐं साइंस खां अॻिला ई असांखे गेस्ट पेपर हिकिड़ो हल करायो, पैटर्न पेपर, त पोइ अॻिला पैटर्न पेपर तव्हां शेयर कयूं था। बाक़ी साइंस जी आउटलाइन त असां ज़रूरु शेयर कंदासीं। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं वीडियो असांजो तव्हांखे पसंदि आयो आहे त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदो, लाइक कंदो ऐं हिकिड़े दोस्त जी सपोर्ट बि कंदो, ताकी तव्हां सां वधि खां वधि माना अहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि टॉपिक्स या एग्ज़ाम्स जे हवाले सां, स्कॉलरशिप जे हवाले सां बेसिक नॉलेज तव्हां सां शेयर करे सघां।